हितां जो जेको असांजो मानवारो MNA आहे मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं असांजी MPA अदी फरियाल टालपुर साहब जे हिदायतुनि ते ऐं हेल्थ मिनिस्टर अदी अज़रा पेचूअ जे हिदायतुनि ते हीअ मेडिकल कैंप लॻाई आहे। PPMPA फरियाल टालपुर जी हिदायत ते DHO लाड़काणो सैयद अतार शाह पारां रतोदेरो बाईपास ते बरसाति मुतासिरनि लाइ मेडिकल कैंप लॻाई वई आहे, जिते रोज़ानो 400 खां वधीक मरीज़नि जो मेडिकल चेकअप कयो वञे थो ऐं मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं पिणु कयूं वञनि थियूं। उन सिलसिले में DHO लाड़काणो सैयद अतार शाह जो चवणु आहे त असां सिंध हुकूमत जी हिदायत ते मरीज़नि खे दवाऊं ॾेई रहिया आहियूं ऐं फ्री मेडिकल चेकअप पिणु करे रहिया आहियूं। अदा ही जॾहिं खां हिते बोर्ड ऐं मुतासिर आया आहिनि, IDPs आया आहिनि, तक़रीबन अगस्त महीने खां असां हिते हीअ कैंप रतेदरे बाईपास ते लॻाई आहे। हीअ कैंप असां हितां जो जेको असांजो मानवारो MNA आहे मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं असांजी MPA अदी फरियाल टालपुर साहब जे हिदायतुनि ते ऐं हेल्थ मिनिस्टर अदी अज़रा पेचूअ जे हिदायतुनि ते हीअ मेडिकल कैंप लॻाई आहे। हिन कैंप में 2 शिफ्टुनि में मरीज़ ईंदा आहिनि, जंहिंमें दवा वठंदा आहिनि। हीअ लाड़काणे मां असांजी टीम ईंदी आहे, DHO ऑफिस मां मेडिसिन खणी हिकिड़ी टीम सुबुह जो ईंदी आहे ऐं ॿी टीम वरी शाम जो ईंदी आहे। हीअ तक़रीबन हिते असां 35,000 जे लॻभॻि मरीज़ ॾिसी चुका आहियूं। तक़रीबन 200 खां 300 ताईं मरीज़ रोज़ानो सुबुह जो ईंदा आहिनि ऐं एतिरा ई मरीज़ शाम जी शिफ्ट में ईंदा आहिनि। हिते असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टियूं कंदा आहियूं। हीअ मलेरिया आम आहे, ये मलेरिया जूं टेस्टियूं कंदा आहियूं RDT किस्ट ते, ऐं उन खां सवाइ हुनखे ट्रीटमेंट मलेरिया जी बि असां वटि अवेलेबल आहे, ॾींदा आहियूं। ऐं डो लेबॉरेटरीअ जे ताउन सां असां हिते हेपेटाइटिस जूं टेस्टियूं कंदा आहियूं या रूटीन जूं टेस्टियूं, ब्लड CPSR तव्हांजो हिते असां HIV जूं टेस्टियूं बि हिते कंदा आहियूं। उन खां पोइ हिते असांजा जेके आहिनि गैस्ट्रो जा मरीज़ आहिनि, मलेरिया जा मरीज़ आहिनि, रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन ऐं ॿिया जेके बि मरीज़ मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा अचनि था, उन्हनि जी असां हिते इलाजु करे रहिया आहियूं। हिन वक़्त ताईं टोटल केतिरा मरीज़ जेके आहिनि उहे अची चुका आहिनि? अञा हीअ जेकी कैंप आहे केतिरो माना टाइम जारी रहंदो? अदा जीअं असां हाणे ॾिसो सुबुह जो हिते असांजा 11:30 थिया आहिनि हिन महिल, त हिन वक़्त ताईं असां 350 मरीज़ ॾिसी चुका आहियूं ऐं अञा हीअ हलंदी। इन हिसाब सां तक़रीबन 300-400 मरीज़ असां डेली ॾिसूं पिया, जेको हाणे वरी IDPs केतिरा हली बि विया आहिनि। कुझु रोड साइड ते IDPs आहिनि, ॿियो त वरी जेके हाणे ॿाराड़ीअ जा ॻोठ आहिनि रतेदरे जे ओस पास में, हाणे वरी उन ॿाराड़ीअ जे ॻोठनि जा मरीज़ बि हितां अचे मुस्तजाब थी रहिया आहिनि मेडिसिन जो। कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो जेके माण्हू जेके मुतासिर थियनि था हिन बरसाति में, त उहो पंहिंजो इलाजु सही तरीक़े सां कराइनि, प्रॉपर अचनि? कहिड़ो मैसेज आहे? अदा मुंहिंजो मैसेज इहो आहे त फ़क़ति मेडिकल जे हिसाब सां त जेके बि बोर्ड मुतासिर आहिनि या जेके इवन रतेदरे जे ओस पास जे ॻोठनि में माण्हू रहनि था ऐं उते उन्हनि खे हेल्थ जी फैसिलिटी न आहे, त हीअ असां रतेदरे जे मेन बाईपास ते कैंप लॻाई आहे। सुबुह खां शाम ताईं आहे, हिते अचनि ऐं पंहिंजूं इन्वेस्टिगेशन्स कराइनि, टेस्टियूं कराइनि ऐं असां वटि इनशाला दवा मौजूदु आहे ऐं मौजूदु रहंदी ऐं असां हीअ सहूलियत ॾींदा रहंदासीं जेसिताईं असांखे हायर अथॉरिटी जा इंस्ट्रक्शन्स आहिनि। DHO पारां मुतासिर माण्हुनि खे वधीक इहा बि सलाह ॾिनी वई आहे त हू हिन मेडिकल कैंप ते अचनि ऐं सहूलियतूं हासिलु कनि।